अमरीका ऐं ईरान विच में इस्लामाबाद मफ़ाहमती यादाश्त ते सहन जे सिलसिले में ॻाल्हियुनि जो दौरु अॼु स्विट्ज़रलैंड में शुरू थींदो। तकरारी धुरियूं अमरीका ऐं ईरान जा अहम नुमाइंदा बर्गन स्टार्क पहुतल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर बि वफ़द समेत पहुतल आहिनि। ॻाल्हियुनि खां अॻु अमरीकी नायब सदर जेडी वेंस सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी मुलाक़ात थी आहे। अमरीकी ऐं पाकिस्तानी अॻवाननि जी ख़ुशगवार माहौल में ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि लाइ ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ जी अॻवानी में आला सतही ईरानी वफ़द स्विट्ज़रलैंड पहुची वियो। वफ़द में ईरानी परदेही वज़ीर अब्बास राग़ची, क़ौमी सलामती काउंसिल जो सीनियर मेंबर अली बाकरी, मरकज़ी बैंक जा गवर्नर अब्दुल्ला नासिर हमती, काज़िम गरीबाबादी ऐं इस्माइल बागाई शामिल आहिनि। ईरानी वफ़द खे मुनाब 168 जो नालो ॾिनो वियो। सोशल मीडिया ते पैगाम में मोहम्मद बाक़िर कालिबाफ चयो आहे त मिनाब जे मासूम ॿारनि ऐं ईरान जे शहीदनि जी यादि में हमेशह साणनि गॾु आहे। हू हर फ़ैसिले ज़िम्मेवारी जे अहसास सां कनि पिया। हू उन उम्मीद सां अॻिते वधनि पिया त को अहिड़ो क़दम न खंयो वञे जो खेनि अवाम या दुश्मन आॾो शहीदनि आॾो जवाबदेह थियणो पइजी वञे। दुआ आहे त हिन मिशन खे इज़त ऐं वक़ार सां मुकमल कनि। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त स्विट्ज़रलैंड में हिकु या ॿ ॾींहं तरसण जो इम्कान आहे। एटमी मसइले ऐं लिबनान जंगबंदी ते अॻिभराई जी उमेद आहे। स्टीव विटकोफ ऐं अमरीकी सदर जे नाठे जेरेड कुशनर अॻु ई स्विट्ज़रलैंड में मौजूदु आहे। क़तरी नुमाइंदा बि ॻाल्हियुनि जो हिसो हूंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान सां ॻाल्हियुनि जी नाकामी ते हुर्मुज़ लंघ मथां टैक्स लॻाइण जी धमकी ॾेई छॾी। अमरीका ॾहाकनि खां विचोब जे मुल्कनि जी हिफ़ाज़त करे पियो, इलाइक़े जे अमन ऐं सलामती लाइ ॻरी क़ीमत अदा कई आहे। माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जे ख़र्च जे ओगाड़ी लाइ सामूंडी वापार ते टैरिफ या टूल लॻाइण ते गौर करे सघिजे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्रुथ ते बयान संदसि चवणु आहे त आबनाए हुर्मुज़ ते फ़िलहाल को बि टैक्स लागू न कयो वियो आहे। जॾहिं त ईरान सां को मुआइदो न थियो त अहम आबी रस्ते ते पंहिंजे ख़िदमतुनि बाबति फीस उगाइण जो हक़ महफ़ूज़ रखंदो। अमरीका ईरान मुआहिदे ते इसराइली हुकूमत ऐं मीडिया डोनाल्ड ट्रंप खां नाराज़ नज़र आई। इसराइली मीडिया अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे नाले सां हुसैनी लॻाए छॾियो। इसराइली मीडिया जे एंकर तबसरो कंदे चयो आहे त ही डोनाल्ड ट्रंप न पर डोनाल्ड हुसैन ट्रंप आहे। बरतानवी वज़ीर हिमेश फानकनर ईरान अमरीका ॻाल्हियुनि में मिसाली किरदार ते पाकिस्तान जो दीवानो थी वियो। संदसि चवणु आहे त ईरान जंग बंदी में पाकिस्तान जे किरदार ते ख़ुशी आहे, जंहिं ते पाकिस्तान दिलि में जाइ करे वरितल आहे। पाकिस्तान जी बजट बाबति पिणु सुठी ख़बर आहे। तरक़ियाती मंसूबनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर बहितरी पिणु ॾिसी ख़ुशी थी आहे। पाकिस्तान जे उन्हनि हिसनि जो सफ़र कयो जिथे घणा बरतानवी पाकिस्तानी न विया आहिनि। उतां जो खाधो पसंदि आयो आहे।
भुट्टो जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। मर के मैं हो गई अमर, यही थी तकदीर मेरी। ना रोको अपने आंसू तुम, ना रोको अपनी सिसकियां। मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी 73 सालगिरह अॼु मल्हाई पियो वञे। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, केक काटे भेटा पेश कई वञे। लड़ी ख़ुदा बख़्श में क़ुरान ख़्वानी कई वई। दुआ बाद कारकुननि जी शहीद जे मज़ार ते हाज़िरी कई वई। मज़ार अंदरि फिलिस्बिया जे मरीज़नि बाबति ॿारनि खे मुफ़्त रत जी अतेक लाइ कैंप लॻाई वई। शहीद बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी जुर्रत, क़ुर्बानी ऐं साबित क़दमी जो मिसाल आहे। संदसि जमहूरियत लाइ ख़िदमतूं तारीख़ जो हिकु रोशन बाब आहिनि। बेनज़ीर भुट्टो जमहूरी इस्तेहकाम ऐं आइनी बालादस्ती जे मज़बूत हामी रही ऐं हर मुश्किल में जमहूरी असूलनि ते साबित क़दमी जो मुज़ाहिरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 73 सालगिरह ते भेटा पेश। संदसि चवणु आहे त बेनज़ीर भुट्टो अवामी ख़िदमतुनि खे सियासत जो मर्कज़ी मक़सदु बणायो। संदसि जिद्दोजहद महरूम तबक़नि जे तरक़ी लाइ हिकु मशल राह आहे। बेनज़ीर भुट्टो औरतुनि जे सियासी शिरकत खे हिकु नओं ढंग ॾिनो ऐं संदसि यादि पाकिस्तान जी इज्तमाही क़ौमी याददाश्त जो हिसो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु मुतहद जमहूरी ऐं तरक़ी पसंद पाकिस्तान जे दाइमी इलामत ऐं चइनी सूबनि जी ज़ंजीर हुई। संदसि सियासी फ़िक्र ऐं जिदोजहद पाकिस्तान जे अवाम लाइ अॼु बि रहनुमाई जो सरचश्मो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीद अमर भरपूर भेटा पेश। संदसि चवणु आहे त क़ैद, इंतकाम ऐं जिला वतनी बावजूद शहीद बेनज़ीर भुट्टो आमरियत ऐं उन जे इशारनि ते हलंदड़ कुवत उन अॻियां न झुकी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मज़बूत वफ़ाक़ बाख़्तियार वफ़ाक़ी आकाउन आइन जे बालादस्ती ऐं हर शहरी लाइ वक़ार, बराबर ऐं हिक जहिड़नि मौक़नि ते ॿधल मुआशिरे जो विज़न अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ मशअले राह। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत जे बहाली, आइन जी बालादस्ती ऐं अवाम जी हुक्मरानी जे हक़ लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उहे क़ौमी तारीख़ जे रोशन ऐं नाक़ाबिले फरमाइश बाब आहे। हिन पंहिंजे जिदोजहद वसीले पाकिस्तान में जमहूरी इदारनि खे मज़बूत कयो ऐं अवामी शऊर खे नई सग बख़्शी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 73 सालगिरह ते भेटा पेश। संदसि चवणु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत, अवामी हक़नि, वफ़ाक़े पाकिस्तान ऐं औरतुनि जे सियासी क़यादत जी रोशन अलामत हुई, जंहिं आमरियत, इंतहा पसंदी ऐं गैर जमहूरी क़ुवतुनि ख़िलाफ़ बहादुरी, साबित क़दमी ऐं सियासी वॾपिण जे अहिड़ो मिसाल क़ाइमु कयो जेको पाकिस्तान जी सियासी तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो।
सीनियर वज़ीर शहरील नाम मेमूर तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो खे 73 सालगिरह जे मौक़े ते बेटा पेश संदसि चवण आहे त मुल्क में जमहूरियत अवामी हक़नि ऐं समाजी इंसाफ़ लाइ बेमिसाल जदोजहद कई। हिन सॼी ज़िंदगी आवाम जे आवाज़ बणिजी गुज़ारी ऐं सियासी इंतकाम जेलनि ऐं जिलावतनी बावजूदि हमेशह जमहूरी क़दरनि जो झंडो बुलंद रखियो ऐं आमरीत ख़िलाफ़ तारीख़ी मुज़ाहमत कई ऐं संदसि बहादुरी साबित कदमी ऐं आवाम सां वाबस्तगी अॼु बि सियासतदाननि ऐं नौजवाननि लाइ हिकु रोशन मिसाल आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम, फर्स्ट वुमेन बैंक ऐं वुमेन पुलिस स्टेशन जहिड़ा इनकलाबी इदारा क़ाइमु करे औरतुनि जी बाख्तियार ऐं समाजी तरक़ी लाइ बुनियादी क़दम खयां। शहीद बीबी जो विजन अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जदोजहद जो बुनियादी सुतून आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ टेलीकम्युनिकेशन रीऑर्गेनाइजेशन तरमीमी बिल जो जाइज़ो वठण लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी जी सरबराही कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ कंदो। सेनेटर श्री रहमान, IT वारे वफ़ाक़ी वज़ीर शिज़ा फातिमा, अहद खान चीमा कमेटी में शामिल, अटॉर्नी जनरल मंसूर अहवान ऐं कानून ऐं IT शोबे जा माहिर बि कमेटी में शामिल। कमेटी सेक्शन 2 में राइट ऑफ वे फ्रेमवर्क जो जाइज़ो वठंदी। कमेटी टेलीकम्युनिकेशन तनसीबात ऐं खांगी ज़मीन सां लाॻापियल राइट्स ऑफ द वे तजवीज़ पेश कंदी। वज़ीर आज़म कमेटी खे हिदायत कई आहे त बिल जो जल्द जाइज़ो वठी तजवीज़ूं पेश कई वञनि। PPMPA नईम अहमद खरल कुछ अरसो बीमार रहण बाद लाडाणो करे वियो। नईम खरल कराची जे अस्पताल में इलाज हेठ हो। PPMPA नईम अहमद खरल केतिरे अरसे खां कैंसर में मुब्तला हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां नईम अहमद खरल जे लाडाणे ते दुख ऐं अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त नईम अहमद खरल पीपल्स पार्टी जो मुख़लिस, मुतहरिक ऐं अवामी ख़िदमत जे जज़्बे सां सरशार अॻवान हो, जंहिं सॼी ज़िंदगी आवाम जी भलाई ऐं ख़िदमत में गुज़ारी। संदसि विछोड़े ते PP मुख़लिस साथी, तजुर्बेकार सियासी कारकुन ऐं आवाम दोस्त नुमाइंदे खां महरूम थी वई आहे। ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं। ऐं घोटकी वेझो ॻोठाणे जो चिचरियल लाश सरहद थाणे जे हद में नओं रोड वटि लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश चिचरियल आहे, जंहिं जी सुञाणप न थी सघी आहे। फौती जी सुञाणप ऐं मामले जी जांच कई पई वञे।